बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। दोस्तों, एक फकीर ऐं बादशाह जो वाक़ियो आहे त हिकु फकीर दरवेश अल्लाह जो बुज़ुर्ग बहिनो दरिया जे किनारे ते अल्लाह जी इबादत करे रहियो हुयो त वठसि हिकु बादशाह जो गुज़र थियो। बादशाह पुछण लॻुसि त फ़क़ीर छा पियो करीं। उहो फ़क़ीर चयो त मूंखे 3 साल थिया आहिनि हिते अल्लाह जी इबादत करे रहियो आहियां, सजदा करे रहियो आहियां ऐं हिकु सुकल सोटी ऐं लठ खोड़ी अथमि। जेसी ताईं इहा साई थी फुटंदी न तेसी ताईं हितां कोन उथंदुसि। त बादशाह खे बि दिलि में इबादत जो जज़्बो पैदा थियो त बादशाह बि पंहिंजी सुकल लठ ज़मीन में खोड़ी उहो बि इबादत में वेही रहियो। ॿई ॼणा इबादत कंदे कंदे अधु राति थी त जंगल खां हिकु शख़्स पुकारे रड़ियूं करण लॻो त बचायो, मुंहिंजी मदद कयो। मदद जे लाइ पुकारे रहियो हुयो त बादशाह फ़क़ीर खे चवण लॻो, फ़क़ीर हल त हली इन शख़्स जी मदद कयूं।